अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, वेलकम बैक टू अवेलेस ऐं आवां हाज़िर अवांजी खिदमत में गुलाम रज़ा कुंबर। जीअं त असां गुज़िरियल वीडियो लेसन में वेयर क्लास जो इस्तेमालु कयो हुयोसीं, सो असांजो कॉन्सेप्ट हाणे क्लियर थी वियो आहे त वेयर क्लास खे असां कीअं इस्तेमालु करे सघूं था। अॼु असां हिन वीडियो में सिखंदासीं त असां जेका परचेस प्राइस आहे ऐं सेल्स प्राइस आहे त इन मां असांखे बचत घणी थी थिए हिकिड़ी प्रोडक्ट सेल करण सां। मिसाल हिकिड़ी 7,500 ते असांजी ख़रीद थियल आहे प्रोडक्ट ऐं सेल था कयूं 8,000 ते, त असांखे ऑटोमेटिक हेॾो कढी ॾिए त पोइते हेतिरा अव्हांखे बचा। सो उन जे लाइ मां हिन सेल्स प्राइस खां बाद में लिखी करे एंटर कंदुसि। उन खां पोइ कामा ॾींदुसि। कामा ॾियण खां पोइ मां छा कंदुसि, सेल्स प्राइस हिते लिखंदुसि, कॉलम सेल्स प्राइस। ठीकु। ऐं उन खां पोइ मां ॾींदुसि माइनस जी निशानी, त जीअं कट थिए, जीअं आमतौर ते असां मैथमेटिक्स में कंदा आहियूं, माइक्रोसॉफ्ट एक्सेल में बि कंदा आहियूं, सेम तरीक़ो हिते बि असां इस्तेमालु कंदासीं। सो हाणे असां सेल मां कट करणु चाहियूं था परचेज प्राइस। असां पोइ हिते लिखंदासीं कॉलम परचेज प्राइस। अची वियो। हाणे असां हिनखे एग्ज़ीक्यूट कंदासीं त असांखे हिकिड़ो ॾेखारे पियो कॉलम, त नेम उनखे को बि कोन्हे, नो कॉलम नेम, पर असांखे रिज़ल्ट ॾिए पियो त 7,500 जी हिकिड़ी प्रोडक्ट वरितल आहे, तव्हां खपाई आहे 8,000 ते, त तव्हांखे बचा 500 रुपया। अहिड़े हिसाब सां 7,500 ते ॿी वरितल आहे, उहा बि असां खपाईसीं 8,000 ते, त 500 बचा। पर हिन कॉलम खे नालो न पियो अचे। असां हिन कॉलम खे नालो ॾियण था चाहियूं। उन लाइ असां छा कंदासीं, हिन जे आॾो बिही करे उन रो जे आॾो जंहिंमें असां कैलकुलेशन चाहियूं था, स्पेस ॾेई करे लिखंदासीं एज़ यानी असां हाणे हिनखे नालो था ॾियणु चाहियूं हिन कॉलम खे, जंहिंखे असां SQL सर्वर जी ॿोली में एलियास छॾींदासीं। सो नालो ॾींदुसि मां हिनखे प्रॉफिट, छो जो मां हिन खां प्रॉफिट थो वठणु चाहियां, एज़ प्रॉफिट। हाणे एग्ज़ीक्यूट कंदुसि त ॾिसो हिते मूंखे ॾेखारियईं त प्रॉफिट नालो जेको आहे हिन कॉलम जो ऐं उनजी रक़म। हाणे वेयर क्लास असांजो इस्तेमालु थियल हुयो। हाणे मां वेयर क्लास खे फ़िलहालु हितां कट थो कयां, कट, ऐं मां एग्ज़ीक्यूट थो कयां। जेकी बि असांजी प्रोडक्ट्स आहिनि उहे सभु ॾेखारे। सो व्यूअर्स, ही ॾिसो असांजी जेकी बि प्रोडक्ट्स आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि हिन लिस्ट में, ऐं उन्हनि ते असांखे केतिरी बचत थी आहे उहो पिणु ॾेखारे थो। फॉर सपोज़ मां हिन जो हिसाबु करे ॿुधायां, 25,000 में वरितल आहे, 26,500 में असां इहा खपाई आहे। सो असांखे बचत थी 1,500 रुपया। सो व्यूअर्स, ईअं असां पंहिंजो हिकिड़ो कॉलम तयारु करे सघूं था कैलकुलेशन जो, जंहिंखे असां ईअं पाण नालो बि ॾेई सघूं था। व्यूअर्स, हाणे ही असांजो हिकिड़ी रिज़ल्ट तयारु थी वई। सो असां चाहियूं था हाणे हिन ते वधीक ॿियो कमु फ़िलहालु न थिए, ऐं पोइ असां हिनखे डेटाबेस में सेव कयूं। असां हिनखे डेटाबेस में अञा ताईं सेव न कयो आहे। असां हिनखे डेटाबेस में सेव था करणु चाहियूं क्यूरी खे, त उन जे लाइ असां छा कंदासीं, हिन सिलेक्ट खां पहिरीं बीहंदासीं, मथां लिखंदासीं क्रिएट व्यू, क्रिएट व्यू। इनखे हाणे असां नालो ॾींदासीं फॉर सपोज़ प्रोडक्ट्स परचेज सेल। ठीकु। उन खां पोइ असां हिते बीह करे ॾींदासीं एज़ ॾेई करे पोइ असां एग्ज़ीक्यूट खे क्लिक कंदासीं, त हेठि असांखे मैसेज ईंदो कमांड कंप्लीटेड सक्सेसफुली, ऐं ही टाइम थो ॿुधाए त हिन टाइम ते थियो आहे। सो व्यूअर्स, हाणे ॾिसूं त इहो व्यू वाकई तयारु थियो आहे ऐं किथे पियो आहे। उन जे लाइ असां पंहिंजे हिन डेटाबेस में ईंदासीं। उन में अची करे पोइ ही जेको व्यू लिखियलु आहे व्यूज़, इन फोल्डर खे क्लिक कंदासीं ऐं प्लस खे हटाईंदासीं, त हिते असांखे इहो व्यू ॾेखारींदो। जे नथो ॾेखारे त असां हिन फोल्डर ते राइट क्लिक करे ऐं रिफ्रेश कंदासीं। सो व्यूअर्स, हीउ ॾिसो जेको असां हिते नालो ॾिनोसीं व्यू खे, प्रोडक्ट्स परचेज सेल, उहो ई नालो असांजो हिन व्यू खे अची वियो आहे। हाणे अचो त ॾिसूं त इन में व्यू में असांखे ही कॉलम ॾेखारे थो जेको असां एक्स्ट्रा पाण ठाहियो आहे। राइट क्लिक करे
एडिट टॉप 200 रोज़ खे क्लिक कंदासीं। हाणे ॾिसो व्यूअर्स, ही अव्हांखे ॿुधाए थो कॉलम हिते। हिन में असां एंट्री हरगिज़ नथा करे सघूं, छो जो ही असांजो व्यू आहे, जस्ट एज क्यूरी आहे। क्यूरी में कॾहिं बि असां इनपुट नथा करे सघूं। जेकॾहिं असांखे इनपुट करिणो आहे, हिनखे मां कैंसिल थो कयां, पहिरियों ESC प्रेस कंदुमि त कैंसिल थींदो। जेकॾहिं असांखे हिन में को इनपुट करिणो आहे, को बि या नई का प्रोडक्ट अचे थी, त हुन लाइ असां छा कंदासीं, उहो हिन में अची करे टेबल में राइट क्लिक करे ऐं एडिट टॉप 200 रोज़ खे क्लिक कंदासीं। पोइ ईंदासीं हिते अची करे असां लॻाईंदासीं, जॾहिं बि असांखे का प्रोडक्ट वठणी हुजे, प्रोडक्ट नंबर 6 वरी वठां थो, मोबाइल फ़ोन 6, या मां वठां थो वरी 25,000 में, सेल थो कयां 26,500 में। सो व्यूअर्स, अहिड़े हिसाब सां ॾिसो ही प्रोडक्ट एड थी वई। हाणे इहा ई प्रोडक्ट असांजे पंहिंजे हिन जेको क्यूरी हुई, मां मथीं इहो ख़तमु थो कयांसि जीअं ॿीहर व्यू क्रिएट न थिए। जेको कमांड हुई क्रिएट करण जी, एग्जीक्यूट थो कयांसि त मूंखे इहा पिणु ॾेखारींदो जेका हाणे हींअर एंट्री कई आहे हिन क्यूरी में। पर जेको असां हिते व्यू सेव कयो आहे, इहो त इन में बि लाज़मन ॾेखारींदो। ठीकु आहे, उन लाइ असां हिन ते ईंदासीं व्यू में, या वराए ओपन कयूं व्यू खे ऐं क्लोज़ कयां थो मां, राइट क्लिक करे ऐं एडिट टॉप 200 रोज़ खे क्लिक कंदुसि त मूंखे सभु जेकी बि प्रोडक्ट्स आहिनि उहे सभु ॾेखारे पियो त हिन में ही जेका से प्रोडक्ट्स मौजूदु आहिनि, उन्हनि जी जेका सो प्रॉफिट तव्हांखे केतिरो थियो उहो पिणु ॿुधाए थो। सो व्यूअर्स, पाण मिलूं था ईंदड़ वीडियो में। ॾिसणु न विसारींदा। थैंक्स फॉर वॉचिंग। अल्लाह हाफ़िज़।